दोस्तों ही नज़ारो तव्हां ॾिसी रहिया आहियो। ही नज़ारो जेको आहे इंडिया ऐं पाकिस्तान जे बॉर्डर ते जेको परेड कयो वेंदो आहे, उन परेड जो आहे। ऐं असीं जेको आहे परेड ॾिसणु जेको आहे पंहिंजी सिंध मां वञी ॾिसण जे लाइ असां जेको आहे लाहौर वियासीं। तमामु हिकु बहितरीनु नज़ारो बर्बादी करे रहिया आहिनि। होॾां जेके आहिनि उहे इंडिया जा जेके माण्हू आहिनि उहे इंडियन नारो हणी रहिया आहिनि। ऐं ओड़े पासे जेके पाकिस्तान आहिनि उते अल्लाह अकबर जी जेका सदा आहे उहा गूंजी रही आहे। तव्हां ॾिसी रहिया हूंदा। इहा तव्हांखे पाण खे ख़बर पइजी वेंदी जेकॾहिं अल्लाह अकबर जो नारो जिते लॻे थो पियो त उते